वाक़ियो जो थियो ॻोठ हाजी हाशिम पली में थियो आहे। PhD रिटायर्ड मास्टर मोहम्मद आरफ जे घरां थियो आहे, जंहिंमें हथियारबंद माण्हू जेको आहे उहो घर में घिड़ी मर्दनि ऐं औरतुनि खे यरगमाल बणाए ऐं हथियार जे ज़ोर ते सोना जेके आहिनि ज़ेवर मोबाइल फ़ोन जेके आहिनि उहे खणी विया आहिनि। असांजी अहिड़ी FIR बि रजिस्टर थियल आहे PS बोदर फार्म ते, जंहिंजो इन्वेस्टिगेशन ऑफिसर रोशन लगारी आहे। असीं बार बार जेको आहे थाणे जा चकर कटे कटे थकिजी पिया आहियूं। असांखे को बि जेको आहे तसली बख़्श जवाबु न पियो ॾिनो वञे ऐं पुलिस ख़बर न आहे छो हिन में वंगारी बणियल आहे। असीं SSP उमरकोट खां मुतालबो था कयूं, DIG मिरपुर ख़ास खां, IG सिंध खां ऐं CM सिंध खां, त असांजी इन जेको वारदात थी आहे असां सां नाइंसाफ़ी थी आहे, इन में असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं जल्द खां जल्द जेके बि जवाबदार उनखे गिरफ़्तार कयो वञे। असांजो अॼोको पुरअमन एहतिजाज आहे। जेकॾहिं असांखे इंसाफ़ न ॾिनो वियो त असीं इन एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। असीं DIG ऑफिस ऐं IG ऑफिस ताईं बि वेंदासीं ऐं असीं पुरअमन माण्हू आहियूं, असांखे पुरअमन रहण ॾिनो वञे। जनवरी 1926 खां वठी 30 मार्च 2026 2 महीना पूरा थी विया आहिनि। डेली फ़ोन कनि था, बाबा अचो कमु थियो पियो, बाबा अचो कमु थियो पियो। उते वञूं त सूबेदार साहब DSP साहब, बाबा बसि ॿ ॾींहं महिनत करियो, हाणे कमु असांजो थिए पियो। कमु असांजो धुमे थी वियो, सम्झे, उहो कमु असांजो अॻे थी वियो, पर हिननि असांखे खामगा 2 महीना हलाए नेठ अॼु ॾींहं ताईं असीं मजबूर थी हिते पहुता आहियूं। असांजो को धणी कोन्हे। असीं ईअं बिल्कुलु बि न आहे को पीपल्स पार्टी इन शहर में को सपोर्ट करे थी या छा थी करे। सम्झूं था किथे इंतज़ामी जेका नाइली आहे या कमज़ोरी आहे उन हिसाब सां, या किथे को कुझु फ़र्द अहिड़ा हूंदा जेके इन शहर खे सपोर्ट कंदड़ बि हुजनि, त उनजे बारे में असांखे का बि ॼाण कोन्हे। बहरहाल असीं इंतज़ामिया खां पुलिस खां इहो पुरज़ोर अपील करियूं था त जेको आहे फुर्ज थियल वारदात खे जेको रिकवर कराए ऐं इंसाफ़ कयो वञे, ताकी इन जेको गैर यकीनी सूरत हाल आहे, जेका अदम तहफ़ुज़ जी सूरत हाल आहे हिते ग़रीब अवाम में, उहो दूर थी सघे ऐं जेके जिन सां वारदात थियल जेके मज़लूम आहिनि उन्हनि खां इंसाफ़ थी सघे। उन्हनि जो जेको क़ीमती सामान वियल आहे उहो वापसि करे उन्हनि खां इंसाफ़ कयो वञे। आउं सम्झां थो त ही वारदात या ही वाक़िया या ही मामला सभु इन जे ज़िम्मेवार जेको आउं सम्झां थो 16-17 सालनि खां जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको फार्म 47 जी जेका पैदावार आहे उन्हनि जे आशीर्वाद सां, हुनजा वॾेरा, हुनजा भोतार जेको आहिनि हू हिते उन्हनि जा अहिड़ा माण्हू पालियल आहिनि त बि चोरियूं करे अचो, फ़ैसिला बि असीं कंदासूं ऐं पाथारीदार बि हुअनि। ही टोटल हुते जा हितां जा वॾेरा, हिते जा भोतार हुन में मालूस आहिनि। वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त हिते मंशा सरेआम आहे। पुलिस जेको मंशा जो मंथलू वठण में पूरी आहे ऐं हिते ला कानून ते इंतिहा थी वई आहे। ऐं ॿिए पासे जॾहिं चोरियूं थियनि थियूं, माण्हू मज़लूम माण्हू उन्हनि वटि वञनि था त हू चवनि था त चोरी तव्हांखे ॾियूं था, माण्हू कोन आहिनि असां वटि। हर शइ निशानगी पकी थी आहे, पिस्टल भी मिलिया आहिनि, गाॾी बि मिली आहे, हर शइ माण्हू अखियुनि साम्हूं घुमनि पिया, बहरहाल पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। आख़िर बिना वजह नेठि पली बिरादरी जे माण्हुनि उन मुतासिर धुरनि प्रेस क्लब ॾे रुख कयो आहे। साफ़ी तव्हां भाइरनि जे दुआनि सां अॻिते वधंदा, वकील बिरादरी बि गॾु आहे, ॿिया सियासी समाजी कारकुन बि सभु गॾु आहिनि। दुआ करियो त इहो ॾुआरी राज, गुंडा राज ख़तमु थिए। रिटायर्ड टीचर आहियां। मोहम्मद आरफ पली जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे उहो बि रिटायर्ड टीचर आहे। 2 महीना पहिरीं उनजे घर में धाड़ो लॻो, उन्हनि खे कमरनि में बंदि करे ऐं उन्हनि खां फुर कई वई आहे। लॻभॻि 40 लख जी फुर कई वई आहे। उनखे 2 महीना गुज़री चुका आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं को बि उनजो पुलिस को बि तदारक कोन कयो आहे। ऐं असां उन्हनि खे बार बार वञूं था थाणे ते, त असांखे चओ थो असांखे 2 ॾींहं जी मोहलत ॾियो, 4 ॾींहं जी ॾियो। SP खां वेंदे, DSP खां वेंदे, कंहिं बि अॼु ॾींहं ताईं का बि गिरफ़्तारी पेश कोन कई आहे। तंहिंखां पोइ मिस्री कोली जी चोरी थी आहे, उनमें चोर बि ज़ाहिर थी विया आहिनि ऐं गाॾी बि हथ अची वई आहे, चोर बि झलिजी विया आहिनि। जंहिंजो पिस्टल हो उहो बि गिरफ़्तार थी वियो आहे, पर उहे सभु माण्हू आज़ादु थी विया आहिनि। उन्हनि ते FIR बि कोन थी। असांजी 4 नामालूमनि जे ख़िलाफ़ु FIR आहे, पर हुननि जी कोन्हे। उहे माण्हू सभु आज़ादु थी विया आहिनि। गाॾी बि छॾे ॾिनी आहे पुलिस, ऐं पुलिस जी दहशतगर्दी आहे इहा। हिननि खे मंशियात जो भत्तो मिले थो, उते आज़ादी आहे। हिन खे जेके आम ॾोह आहिनि जिन में हिनखे पैसा मिलनि था, ख़र्चो मिले थो, उहो आम मामिलो आहे। उन ते हिननि जी अखि ॿुॾे कोन थी। पर जेकॾहिं असीं पंहिंजे घर में सुकून सां सुम्हूं था त उते बि असांजे लाइ आज़ार आहे। ऐं जॾहिं असीं FIR कटायूं था, एहतिजाज करियूं था, मुज़ाहिरा करियूं था, तॾहिं बि असांजी आवाज़ नथो ॿुधो वञे। जेकॾहिं असीं टैक्स भरियूं था त असांजो आइनी त हक़ आहे न असांखे तोहफ़ो ॾिनो वञे, पर हिते इन क़िस्म जी का बि शइ कोन्हे। जेकॾहिं इहा सूरत हाल आहे, आउं सम्झां थो त इहा रियासत जी रिट जी नाअहली आहे या पुलिस जी बि नाअहली आहे, ऐं जेके बि इदारा हिन सां लाॻापियल आहिनि उन सभिनी नाअहली आहे। पहिरीं त अचो इन वाक़े ते, इहो आरिफ पली साहब जे घर वारदात थी आहे। 7 माण्हुनि घर में घिड़ी फुर कई आहे, घर भातियुनि खे यरगबाल बणायो आहे, चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पाइमाल थियो आहे। हिननि जी FIR दाख़िल आहे। इन ही थाणे जे हक़ में हिकिड़ो कोली बिरादरी जे घर में बि वारदात थी।
हुननि जी न FIR दाख़िल थी न ई हुननि जी अञा ताईं FIR दाख़िल थी आहे न उन जा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। ही जेको माहौल आहे छाकाणि जो हितां जी पुलिस हितां जा वॾेरा ही मनशियात जे विकिरे में चोरी में फुर में धाड़े में इन में मुलविस थी विया आहिनि। इन करे माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। इन जो हल इहो ई आहे त माण्हुनि खे ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं हिननि खे कॉल आउट करणो पवंदो